तो संतन हिकिड़ी ॾाढी प्यारी घटना ॿुधाई त हिकिड़ो सेठ हुयो, ॾाढो ॾाढो संपन्न हुयो ऐं हिकु नंबर जो कंजूस बि हुयो। ईअं बि थींदो आहे, कंहिंखे धन न हूंदो आहे पर हथ ईअं उधार हूंदा आहिनि। महाराज कर्ज खणी करे ख़र्चा कंदा आहिनि। हा, कर्ज खणी घी पीओ पोइ छा आहे, हा न, मरण खां पोइ कंहिं ॾिठो आहे चरवाक जे सिद्धांत ते। लेकिन कई अहिड़ा हूंदा आहिनि वीचारा हूंदे बि वरी दान न कंदा आहिनि। ॾाढा घटि माण्हू हूंदा आहिनि, समृद्धि बि हूंदी आहे ऐं दिलि खोले बि दान कंदा आहिनि। कॾहिं बि कर्ज खणी करे दान करण जी ज़रूरत कोन्हे। शुभ कर्म तन जी सेवा कयो, इहा धन जी सेवा खां वॾी आहे। चओ जय श्री कृष्ण। पर सेठ संपन्न हो ऐं कुदरत चवनि था संत कि ईअं हूंदो आहे, अगरि ज़ाल मुड़ुस में हिकिड़ो माण्हू ॾाढो समृद्ध हूंदो आहे, दिलि खोल हूंदो आहे, न उदार हूंदो आहे, त हिकिड़ी पार्टी वरी ॾाढी कंजूस हूंदी आहे। पोइ चाहे ज़ाल चाहे मुड़ुस कोई बि हुजे। हिकिड़ो ॾाढो गुस्से वारो हूंदो न त ॿियो शांति हूंदो आहे। भॻवान ईअं ठाहे रखंदा आहिनि, जोड़ी ठाहे रखंदा आहिनि, हा न। हिकिड़ो क्रोध में हूंदो त ॿियो शांति, हिकिड़ो वॾो ख़र्चीलो त ॿियो संभाले करे ख़र्च करण वारो। हाणे तव्हां हिते टेंशन न खणो, घर वञी हिसाब किताब कजो, फ़ैसिलो कजो, मीटिंग विहारे केरु कीअं, हिते दिमाग़ खे तकलीफ़ न ॾियो, हा न। त सेठ जी हिकु नंबर जो कंजूस ऐं सेठानी उदार, दयालू, ॾाढी दयालू। हाणे हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, सेठ जे घर ॿाहिरि ॾाढो वॾो बगीचो, उन में ताल जा वण लॻल हुआ, हा न, ताल जा वण जेके श्री रामचंद्र जी हिकु तीर सां सभु अलॻि करे छॾिया हुआ, हा न। ॾाढा लंबा हूंदा आहिनि, खजूर जीअं न हूंदी आहे तीअं, चवंदा आहिनि न आसमान से गिरे खजूर में लटके, तीअं लंबा हूंदा आहिनि। त उन में ॾाढा सुंदर सुंदर फल थिया मिठा। सेठ जी अहिड़ो कंजूस, चए थो अगरि मां वञा ऐं अगरि मां हे फल कंहिं मजूर खे चवंदुमि त हिकु त पैसा वठंदो उहो, वरी नज़र पवंदसि त ॿ चारि फल बि ॼणा पवंदा, पेट में वीलो न पए वरी। हाँ, संत चवंदा आहिनि खाई करे खारायो भाई, अकेला न खाओ, वंड के खाए वैकुंठ जाए। तंहिंजे करे मां ई तो चढ़ी तोड़ियां, आहे छा, पंहिंजो ई बगीचो आहे। बचपन में त खूब वणनि ते चढ़ियो ई आहियां। ईअं सोचे करे सेठ जी वण ते चढ़ी वियो, चढ़ंदो वियो बंदर वांगुरु मथे बढ़िया। सेठानी हेठि झोल पकड़े वेठी फल पकड़ण लाइ, चढ़ी त वियो साथ संगत जी, लेकिन फल वल तोड़े जेॾी महिल हेठि लहणु लॻो ऐं हेठि जेॾी महिल निहारियईं, पोइ त ब्लड प्रेशर डाउन थी वियो। हेठि एॾो लंबो ईअं पियो लॻे मां आसमान में चढ़ी वियो। हाणे हथ बिल्कुलु कांपण लॻा, पकड़ कमज़ोर थियण लॻी। तॾहिं चवंदा आहिनि न, दुख में भॻवानु यादि ईंदो आहे, भॻवान खे पुकारियईं, चओ हरे राम। दुख में भॻवान मिठा लॻंदा आहिनि, दुख में भॻवान खे पुकारी, तुम करुणा के सागर, तुम पालन करता, स्वामी तुम पालन करता, मैं मूरख खल कामी कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे। प्रभु मां मूरख आहियां, वॾो पापी आहियां, मां चढ़ी वीचारे मज़दूर जे लाइ बि न सोचो। हाणे लज रखो प्रभु, हाणे लज रखो, थोड़ी पैसनि जे लाइ त चढ़ियुमि न, बसि मां धरतीअ ते पहुचां, मुंहिंजा मालिक 101 ब्राह्मणनि खे मां भोजन कराईंदुमि। ईअं न, दक्षिणा बि ॾींदुमि, हा दक्षिणा बि ॾींदुमि। भगवान कृपा ॾिनी, हिम्मत आई, ग्रिप मजबूत थी, अञा अधु पहुतो। चई प्रभु 101 वधीक नथा लॻनि तव्हांखे, ईॾा बि हरूभर, मां थोरो जल्दबाजी, माफ़ु कजो, मां तव्हांखां क्षमा थो घुरां। 51 ते ॻाल्हि बीठी, थोरो हेठि आयो त 25। चई मुंहिंजो दिमाग़ु ख़राबु थियो, हितां त टपो बि ॾींदुमि त मरंदुमि कोन। त हाणे सेठाणी सभु ॿुधे पई। चई छा था कयो? चई चुप रहो, हिकु ब्राह्मण खे रोटी खाराईंदासीं। हेठि लही वियो। ब्राह्मणी चए पई भॻवान खां डिॼो, हाँ काथे हुते मथे कहिड़ी हालत थी वई हुअ 4 पैसा बचाइण जे लाइ, हाणे 101 मूं सिधो हिकु ब्राह्मण। हाँ, चई न न, मां हिकु ब्राह्मण खे खाराईंदासीं, छा आहे? चई न, जेकी तव्हां वचन कयो आहे, रघुकुल रीत सदा चलाई, प्राण जाए पर वचन न जाए। मां कोई पाणी खणी कसम खाधो आहे छा गंगा जल जी? इहे पंहिंजा बुध बुध आहिनि, वीचार आहिनि, ॾिसो कीअं थो ॻाल्हि ठाहे। त अॼु ई खारायो। चई मां डेट थोरी ॾिनी आहे भॻवान खे की अॼु ई खाराईंदुमि। उन में कोई तारीख़ थोड़ी उन में मां मेंशन कई आहे की अॼु ई भोजन कराइणो आहे ब्राह्मण खे। अॼु सुभाणे हफ़्तो महीने में कराईंदासीं, भॼी था वञूं छा? हरे राम। भॻवान बि खिलंदा हूंदा।
हाणे एॾो कंजूस हिकु नंबर जो, चिंता लॻी वई की हिकिड़े ब्राह्मण खे रोटी खाराइणी आहे, करोड़पति माण्हू। हाणे छा पियो करे, उनजे किराने जी दुकान, जेके बि अचनि बांभण वीचारा अचनि, ब्राह्मण अचनि, महाराज तव्हां भोजन कंदा आहियो न, त घणी दक्षिणा वठंदा आहियो? चई सेठ जी अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे, दक्षिणा जेको माण्हू प्रेम सां ॾे, हा कोई 1100 ॾींदो आहे, कोई 500 ॾींदो आहे, कोई 250 ॾींदो आहे पुराणे ज़माने में। चई त ॾाढा ई ख़तरनाक ब्राह्मण आहिनि। चओ हरे राम। हिक हिक खां पुछे, माण्हू हैरान, अच्छा तव्हां रोटीअ में छा खाईंदा आहियो? अरे इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, जेको प्रेम सां खाराइनि, न त असांजा त भैया रबड़ी मलाई सुठी पूड़ा। चई हे त ॾाढो महांगो पइजी वेंदो ब्राह्मण। अच्छा अच्छा, ईअं पुछां पियो तव्हां जानकारी लाइ। ब्राह्मण चवनि पिया पुछे कीअं थो सेठ जी, कॾहिं कोई पुछंदो आहे छा खाईंदा आहियो तव्हां? ईअं पुछनि छा खाईंदव, रोटी मोकिलाए त सम्झ में अचे, पहिरियों मोकिलाए कोन थो पुछे थो छा खाईंदा आहियो। कंजूस आहे। हाणे हिकिड़ो बुजुर्ग ब्राह्मण आयो, हाणे तव्हां अनुमान लॻाइजो कि ब्राह्मण हो कि भॻवान हो, हा न, ॾाढो झूनो पुराणो ब्राह्मण। उनखे ॾिसी करे दुकानदार हैरान थियो, अरे बाबा तव्हां जीअर आहियो? चई हा जीअरो आहियां। अरे एॾा साल पोइ तव्हांजो दर्शन थियो आहे, काॾे हली आयो? चई डॉक्टरनि बचाए वरितो, तो हार्ट जी तकलीफ़ हुई। चई अच्छा अच्छा, पोइ? चई सभु कुशल मंगल आहे, ॿियो कहिड़ा हाल आहिनि? चई हे बढ़िया मिलियो आहे। अच्छा बाबा तव्हां पोइ डॉक्टर छा चई अथई, भोजन में छा खाईंदा आहियो? त उहो चवणु लॻो ॿियो त कुझु न खाईंदो आहियां। डॉक्टर चई वधीक खाईंदे हेवी त मरी वेंदे। पोइ चई जेके फुल्का हूंदा आहिनि, हा हा बिना तेल घी लॻल। अच्छा, रोम रोम खिलजी वियो। उहो फुल्का न त उनजा छिलका। सेठ चई वाह, मतिलबु फुल्को बि कमु अची वेंदो। ऐं भाॼियुनि में चई भाॼियूं न, केवल मुङनि जी दाल। अच्छा मुङनि जी दाल, दाल न उन दाल जो पाणी। चई दाल बि बची पई। सेठ मन में चई हिन खां सस्तो बांभण मिलण वारो कोन्हे, बसि हिनखे हाणे डन था कयूं। हाणे सेठ जी चवणु लॻो ॿुधो बाबा जी, असां वटि संतनि जो हिकिड़ो भोजन बासिल आहे, महिरबानी करे तव्हां असां वटि भोजन कंदव? हा हा छो न कंदासीं, पर मां भाई वधीक इहे, अरे तव्हां चिंता छो था कयो, बढ़िया घुटण जो रबड़ी मलाई बढ़िया चकाचक खाओ। न न न न मूंखे भाई दाल जो पाणी बसि, फुल्कनि जा छिलका। सेठ जी त चाहे पियो। चई ठीकु आहे उहो ई ठाहे वठंदासीं। पोइ साईं तव्हांजी रोटी पकी ऐं बेटा? चई हा बसि जेकी यथाशक्ति। हाणे उन बि ईअं न चयो भॻवान जा ब्राह्मण ईअं नथा चवनि यथा श्रद्धा, यथाशक्ति, यानी तोखे जेतिरी ताक़त आहे उनजे अनुसार जेतिरी संपन्नता आहे उन हिसाब सां ॾिजां। चई हा हा, मतिलबु तव्हांजी कोई डिमांड न आहे, बसि बसि तव्हांजो भोजन पको थियो बाबा, सुभाणे तव्हांजो भोजन। ब्राह्मण देवता खिलंदा खिलंदा विया, 2 रुपए जी इलायची वठी आहे। चओ हरे राम। सेठ जी ॾाढो प्रसन्न थियो। सुबुह जो आयो हो, शाम जो 4 बजे वञी करे रोटी खाईंदो, 3-4 बजे करे। एतिरे में ब्राह्मण देवता चमत्कारी, भॻवान खे छा सुझो कि ब्राह्मण देवता पंहिंजे घर ई न विया, सिधो सेठ जीअ जे घर में पहुची विया। सुबुह जा 10 थिया हुजनि, सेठानीअ जो दरवाज़ो खटखटायूं। सेठानी आई, कि तुंहिंजे मुड़ुसु मोकिलियो आहे, रोटी मोकिलाई आहे। अरे अहो भाग, बाबा जी तव्हां किथे ॾन? हा 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 डॉक्टरनि बचाए वरितो, हार्ट जी तकलीफ़ हुई, दिलि जी। पोइ चई भोजन। चई भोजन में छा खाईंदव? हाणे ध्यानु ॾिजो। चए थो 5 किलो पूड़ी पकवान, 5 किलो शुद्ध घीअ में पूड़ी पकवान, 2-3 तरहनि जी दालियूं ठाहिजां, ऐं ॿियो 2-3 सब्जियूं ठाहिजां सुठियूं बढ़िया, ऐं ॿियो खीरणी बि 5 किलो हुजे, बादाम ड्राई फ्रूट अखरोट सभु उन में मिलियल हुजनि बढ़िया, ॾही बि हुजे, फल फूल बि 5-5 किलो हुजनि, सभु सुठा सुठा। इहे सभु आइटम ठाहे, हा इन जे मथां जेकी तुंहिंजी श्रद्धा हुजे 2-3 आइटम ॿिया बि ठाहे छॾिजां, जेके तव्हांखे सुठा लॻंदा हुजनि, तव्हांजे पीउ ॾाॾे खे सुठा लॻंदा हुजनि, उहे बि ठाहे छॾिजां। सेठानी हिसाबु लॻायो, घर वेठे भॻवान आया आहिनि ब्राह्मण देवता, ऐं हीअ जेको हिसाबु किताबु जनता 5-5 किलो सभु, हा भाॼी बि 5 किलो, त पूड़ी पकवान बि, रबड़ी बि, मलाई बि, खीरणी बि। त पोइ उन हिसाब सां 3-4 नौकर घुराई, रसोईया घुराई 4-5, हा मस्तु बिल्कुलु छवाई पूरो, पूड़ी पकवान, कई तरह जी सब्जियूं, ऐं बढ़िया ढोढा त अलॻि, त चांवर अलॻि, त पुलाव अलॻि, सभु ज़ोरदार तयारु। पूरे महल्ले में ख़ुशबू थी वई। चओ हरे राम। 2-3 घंटे में 2 घंटे में थियो, तेसि ताईं चई हियाव झल लाइ कुझु त ॾे। चओ हरे राम।
तेसिताईं मिठाई विठाई फलाहार कयो ब्राह्मण देवता ऐं जीअं 2 घंटे 3 घंटे में भोजन तैयार थियो महाराज सभु चट करे आ। हाणे सोचो केरु माण्हू खाई सघंदो 5-5 किलो मिठाई भी, मेवा भी, रबड़ी भी, मलाई भी, पूड़ी पकवान भी, 3-4 तरह जी सब्जियों भी, 56 भोग भी ठारायूं। चओ हरि राम। 56 भोग भी 5-5 किलो सभु खाई आ। ये देवी शक्ति आहे न। हम बाबा जी वटि सेठ जी खे छा चई आहे? छा चई आहे? दाल जो पानी ऐं ॿियो फुल्के जो छिलका। छिलका लाए छॾी सेठ जी जा। सेठ जी ख़ुशि वेठो आहे हुते, मां बची वियुमि। सब खाई करे बढ़िया चकाचक तोंद ते हथ फेरियो बाबा जी। वो सेठानी आई, चई बाबा जी हाणे दक्षिणा तव्हांखे घणी ॾिजे जेकी तव्हांखे संतोषजनक लगे। चई पुट दक्षिणा घणी ॾींदीअ? बस जहिड़े हिसाब सां भोजन करायो अथई उन हिसाब सां दक्षिणा ॾेई छॾ। अच्छा अच्छा, त पोइ कहिड़े हिसाब सां? पुराणे ज़माने जी ॻाल्हि, हाँ 70-80 साल 100 साल पुराणे ज़माने जी ॻाल्हि। चई बसि 11,000 ॾे। हा बाबा हा। 10,000 त 10,000 खणी आई सेठानी। चई हे हथ ख़ाली खणी वञा? 10,000 हिन हथ में त हिन हथ खे बि त 10,000 ॾे। चओ हरि राम। याने 20,000 ॾिनई। चई कॾहिं बि 20,000 थोरी ॾिबा आहिनि। त चई सवायो कबो आहे, 1000 मथो विझ ताकी दान धर्म हलंदा रहनि। हा, फुल स्टॉप न लॻणु खपे। हा न, 500 न 500 1 511, हा 1000 न 1100 त 1000 ॿियो बि। पोइ 21,000 उन भेटा ॾिनी ॿिन्ही हथनि में, मथो हिकिड़ो इलायची रखी। चई बसि फलो फूलो प्रभु को कभी न भूलो। बढ़िया डंडो घुमाईंदे ब्राह्मण देवता हली आ। एतिरे में शाम जा जेॾी महिल 3 थिया 3:30 सेठ जी आया भोजन करणु। ॾिठी हे छा आहे? शादी वादी जो निमंत्रण आहे कोन, पूरे मोहल्ले में धुआंधार हिते ज़ोरदार ख़ुशबू अची रहियूं। ॾिठी त असांजे घर में अची रहियूं। ॾिठी कई माण्हू कमकार में लॻल पिया आहिनि, 8 ॼणा बासण साफ़ था कनि, धोअनि था। सेठानीअ खां पुछी अरे छा थियो? हे छा आहे? छा आहे? हे छा थी रहियो आहे? चई छा थी रहियो आहे मतिलबु ब्राह्मण देवता खे मोकिलियो आहे? चई हा ॻाल्हायो त हो। चई बसि भोजन करे आ। भोजन करे आ? पोइ छा ठाहिनी? मुङनि जी दाल। चई मुङनि जी दाल छॾे सभु दालियूं ठाराई अथऊं। चई फुल्कनि जा छिलका। चई छिलका छा थींदा आहिनि? शुद्धगीअ में ॿोड़े करे हीअं फुल्का ॾोढा अलॻि, बेसण जा छिला अलॻि ठाराया अथऊं। हीअं चवनि पिया ॿोड़े खणी अच शुद्धगीअ में। पोइ चई हिकु अधु गिरो बि न बचाए अथऊं, पूरो साफ़ करे आहिनि। बढ़िया बाबा जी आहे, दुआऊं ॾींदा विया। पहिरियों अटेक तो हुते अची वियो सेठ जी खे। चई हे त वियासीं, हिते ॾाढी गड़बड़ थी वई। चई रोटी? चई धूड़ वञी पाए रोटी, घर बर्बाद करे छॾे, लुटाए छॾे, रोटी लॻाए वेठी आहे। डुकंदो वियो। कई साल उन ब्राह्मण खे झांके न ॾिठो हुई। 5 किलोमीटर पैदल डुकंदो वियो। भगवान बि कौतुकी। भगवान परियों खां ॾिठो सेठ जी अची रहे, चुपचाप बिल्कुलु हेठि धरतीअ ते चादर विछाए टप सां सुम्ही पिया। भगवान सांस रोके छॾी ऐं भगवान चवणु लॻा लक्ष्मी माता खे, देवी अचई तूं हाणे थोरो संभालजांसि हुनखे। माता जी चिंता न कयो। लक्ष्मी माता ॿाहिरि बीठी ब्राह्मणी जे रूप में। एतिरे में सेठ जी आया। ब्राह्मणी उदास गुस्से में। चई हो तव्हांजा पति वेठा आहिनि? चई तव्हांजे घर रोटी खाई आया? हा हा रोटी खाई आया या भंडारो खाई आया, सॼे शादीअ जो लंगर खाई आया आहिनि। चई तॾहिं छा खारायो मुंहिंजे पति खे? चई छा न खारायो अथई? मां त मुङनि जी दाल खारायांसि, पोइ फुल्कनि जो छिलका खारायांसि। मुंहिंजी ज़ाल त कुझु बचायो ई कोन्हे, कॾहिं कंहिं खाधो कोन हूंदो, भॻवान खे कॾहिं कंहिं ज़िंदगीअ में एतिरा भोग न लॻाया हूंदा। तॾहिं मुंहिंजे पतीअ जा प्राण निकिरी विया आहिनि। हाणे बीहो, हलूं था। हिन महिल पुलिस केस थींदो तव्हां ॾे, FIR थींदी। फांसीअ ते न लटकायूं त मुंहिंजो बि नालो रमा न आहे। चई रमा देवी इहो कहिड़ी ॻाल्हि थी वई? ॿियों अटे किथे अची वियो सेठ जीअ खे। चई प्राण निकिरी वेंदा है त सर मुंडाए ओले पड़े, यज्ञ करते हाथ जले, धरती खिसकी वई। चई हिते त वठण आयो मां कुझु, हिते त लाला पइजी विया, हाणे त जेल वञिणो ई पवंदो, हे त वॾो ख़तरनाक केस थी वियो आहे। चई ॿुधो देवी तव्हांखे छा फ़ाइदो थींदो? प्राणी जेको वियो त वियो, वञण वारा वापसि न ईंदा आहिनि, केवल हुनजी यादि ईंदी आहे। हिकु कमु कयो। छा? चई हाणे ॾेई वठी करे सल्टायो भला। लक्ष्मी माता बि चवणु लॻी हा सही आहे। हाणे ॿियो छा ईंदो? जेको वियो त प्राणी वापसि त ईंदो कोन्हे, ऐं उल्टो संस्कार में पैसा वैसा लॻंदो, मूंखां वठी छॾियो। चई ठीकु आहे, पोइ कुझु ॾेई छॾियो। चओ हरि राम। चई घणा ॼाव?
यारहं चई छा था ॻाल्हायो, वञा पुलिस ॾे। चई न न जेको चओ। चई 51,000 51,000 रखी। चई हीअ मुठी ख़ाली रहंदी। चई मुड़ुस ऐं ज़ाल ॿई हिक ई थेलीअ जा चटा बट आहिनि। उहो मुड़ुस बि ईअं वठी वियो आहे दक्षिणा, हीअ माई बि ईअं थी चए, पहिरियों स्कीम ठाहे रखी अथऊं। चई अच्छा अच्छा 50,000 हुन में 50। चई सवायो कयो 1000 ॿियो। चओ हरे राम। जान बचाए करे सेठ जी आयो, उहो बि चित वञी पट सुम्ही पियो। रोटी चई नथी वञे रोटी, अॼु त पाणी बि न हलंदो, प्राण हलनि था, उहा ई वॾी ॻाल्हि आहे। चई खुटी खयूं माखे जो, मां वञी ताल जे वण ते चढ़ियुमि, भैंसा अहिड़ा फल घोरे फिटी कया, सॼा निकिरी विया, मुंहिंजी दुनिया बर्बाद थी वई। चओ हरे राम। अरे छा थियो, तबियत ख़राबु थो अची, तूं त मूंसां ॻाल्हाए न, तूं त मूंसां ॻाल्हाइजां न, गुस्सो ईंदो त वरी ॿियो केस थी वेंदो। अॼु हिकिड़ो त होॾे थी वियो आहे ब्राह्मण वटि, मूंसां ॻाल्हाए न तूं बसि। चओ हरे राम। अरे दुकान ते त वञो। चई दुकान ते त वञिणो पवंदो न, अलाए घणा महीना लॻंदा कवर करण में, जेको नुक़सानु थियो आहे। वीचारो 6 बजे दुकान ते वियो, हाफींदो बिना खाए पीए वञी करे जो वेठो त 6:30 थिया त छा थो ॾिसे, धरती खिसकी वई। साम्हूं ॾिसे त हाहाकार मची वियो, अखियूं फाटी रहिजी वियूं। ॾिठे उहे ब्राह्मण देवता डंडो घुमाईंदा अची रहे। अरे तव्हां? चई हा छा आहे, रोटी वधीक खाधी हुई त मां चक्कर लॻाए अचां। तव्हां त पधारिया। चई तुंहिंजो पीउ पधारियो? ईअं चइबो आहे ब्राह्मण देवता खे पधारियो? केरु पधारियो? चई तव्हांजी हो घरवारी। चई उन माइनि खे ख़बर पवंदो आहे छा, असां योग निद्रा में हुयासीं। तव्हांजी योग निद्रा? हा, असांजी त दुनिया लुटिजी वई हिते, सभु बर्बादु थी वियो। चई कंहिं ब्राह्मण खे खाराइण में बर्बादु थींदो आहे माण्हू, 1 नंबर जो कंजूस आहे सेठ जी। ॿियो ॿुधाए अॻिलो निमंत्रण कॾहिं ॾींदे? सेठ जी चई मां जॾहिं चोलो छॾियां त पोइ मूंग जी दाल खाई वञिजो, हा उनजो पाणी ऐं फुल्के जा छिलका खाई वञिजो। चओ जय श्री कृष्ण। अॼु तक संसारी माण्हुनि खे कपट कूड़ कंदे ॾिठो। हा, कमाल जी ॻाल्हि आहे, ब्राह्मण बि हाणे कूड़ ॻाल्हाइण लॻा, कपट करण लॻा, त भॻवानु चयो शुरूआति कंहिं कई हुई। चओ जय श्री कृष्ण। मतिलबु चई यादि कर शुरूआति कंहिं कई, इहो चई करे भॻवानु उतो अंतर्धान थी। तॾहिं भॻवानु चवनि था पिया, ये यथा मां प्रपद्यन्ते, ये यथा मां प्रपद्यन्ते, तांस्तथैव भजाम्यहम्, तांस्तथैव भजाम्यहम्। हा ॾिसो वचन करे फिरियो त भॻवानु व्याज समेत वठी वियसि। इन करे कि यादि त कयईं भॻवान खे, भले पोइ कपट कयईं भॻवान सां कपट बि फ़ाइदे में। ॾिसो न, भॻवानु थोरो धन जो नुक़सानु करे आहे, खाई पी आहे। हाणे ॾिसो हुन बासी 100 जो ब्राह्मण देवता, यानी भॻवानु बि 100 खां वधीक ई खाई आहे, 200-300 ब्राह्मणनि जो खाई आहे व्याज समेत, लेकिन कोई दुख न अचणु ॾिनो भॻवानु। इन तरह सां कंहिं बि तरह सां कोई भॻवान जे तरफ़ हले त भॻवानु केवल कल्याण ई कंदा आहिनि, ॿियो त भॻवान खे कुझु ईंदो ई न आहे। त सेठ जी कंजूसीअ सां हलियो त भॻवान बि उदारता सां हलिया। कंजूसीअ जो बदिलो उन सां दिलि खोले करे भॻवानु खाई पी करे वठी विया। सभिनी ब्राह्मणनि जो उदर भॻवानु भरे छॾियो अकेले भोजन करे। बोलो वृंदावन बिहारी।